बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों शाह लतीफ़ बेटाई जो बैत मां तव्हांखे इन जी जेका आहे माना ॿुधाईंदो हलां थो, पोइ आख़िर में खणी पढ़ी छॾींदासीं। ॾिठो उठ वेरी उठार वेरी वेरी थियणम ॾेर, उठ बि वेरी थी आहे, उठार जेके उन जा जत हुया उहे बि वेरी थिया, उन मुंहिंजा ॾेर बि वेरी थिया। चोथों वेरी वाह थियो जंहिं लटिया पुनूह पेर, वाह अहिड़ो लॻो बाजड़ो लॻो जो पेर लटिजी विया। ॾिठो पंजो वेरी सिॼ थियो जंहिं उल्ही कई अवेर। हाणे उल्ही छा आहे? लही, लही कई अवेर माना पोइ हिते लही वियो, जल्दी लही वियो। उल्ही कई अवेर उदय थी वई। ॾिठो सतों छहों वेरी छपर थियो जंहिं सवां कया न सेर। छहों वेरी जबल थियो, छपर माना जबल। छहों वेरी छपर थियो जंहिं सवां कया न सेर। छहों वेरी उहो जबल थियो जंहिंमें रस्ता सवां कोन हा, दग सवां कोन हा, पेचरा सवां सिधा कोन हुया, तंहिंजे करे मुंहिंजो उहो बि दुश्मन थियो। सतों वेरी चंड थियो जो खिड़ियो न वॾी अवेर, ॾिठो त उभरियो कोन जल्दी, तंहिंजे करे उहो बि मुंहिंजो दुश्मन। वाहेरी जी वेर छुलूं करियां छपरे, ॾिठो त आहे त वेहण जी वेर। जंहिंमहिल पखी विहंदा आहिनि सिॼ लहण महिल त पोइ पखीअ जे वाहिरो कंदा आहिनि वणनि में, त हीअ उहा थी ॻाल्हि करे। छो त वाहेरी जी वेर छुलूं करियां छपरे, ॾिठो त आहे त वेहण जो वक़्तु पर काहूं कंदसि जबलनि में। दोस्तो ई शाह लतीफ़ बेटाई जो बैत में तव्हांखे पसंदि ईंदो। जेकॾहिं ॻाल्हि सुठी लॻे थी, कुझु बि लॻे थी त लाइक कयो घटि में घटि। शाह लतीफ़ बेटाई जा सभई जेको आहे सो डिवोटीज़ आहियो, माना पोइ लॻायो, पर तव्हां खां उंगली भेट ते कान थी लॻे। उहो हिकिड़ो पहाको इंसान जा ॿिया मुर्शिद जेको आयो सो हिकिड़े कंहिं हारीअ जे पंहिंजे मुरीद जे मटरनि में मेंहूं छॾी, तो हारी बि जब पतो त हुन चयसि त साईं छा थो करी, मुंहिंजा मटर अन पियो मैंने खाराई। चई बाबा मां तुंहिंजो मुर्शिद आहियां, तो हाणे बसि करे वेह। त हुन चयो त भाउ मुर्शिद त आहीं पर ॾंडो खणी खईं। चई मुर्शिद त आहीं पर माल मटरां विचूं कढ। तो तव्हांजो बि शाह लतीफ़ बेटाई जेकॾहिं मुर्शिद आहे त उहो लाइक कयो, ईअं न कयो न भरो चवां त माल मटरां विचूं कढ। हक़ मौजूदु जीअं लतीफ़ जी ॿोली, गुस्ताखी माफ़।